नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां समूरे सिंध में भरपूर मोट मिली रही है। कपरो में सिंध पीपलज़ हारी कमेटी ज़िले सांगढ़ जे सदर मीर ताज महमद मंङरيو पारां कपरो जे पुरतन हारियुनि ऐं मज़दूरनि खे अपील कंदे चयो त अवामी न्यूज़ पारां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सिंध मुंहिंजी माउ जे सिरे हेठि सुभाणे 6 डिसंबर ते सभु गॾिजी मल्हाईंदासीं। शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे पंहिंजे हिन अवामी न्यूज़ स्टूडियो में वधो कयो ऐं सच पुछी त हीउ जेको तव्हांजी जेको डेकोरेट थियल आहे स्टूडियो ऐं हीउ पंहिंजो सारी सिंध पहिरीं जो पाछो सिंध पंहिंजी माउ सिंध आहे त पाण आहियूं ऐं सिंध न आहे त पाण कुझु बि कोन ऐं सदियुनि जूं हीउ पंहिंजूं रीतूं रस्मूं रवाज हीउ पंहिंजा मिटी जा थां बर्तन ऐं हीउ पंहिंजो खीर विलण वारो झुगियो ऐं हीउ टुक ते रलियूं ऐं हीउ सॼो निज़ाम तव्हां हिते जेको डेकोरेट कयो उनमें तव्हांखे सलाम पेश थो कयां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।